भारतीय फिल्म इंडस्ट्री जे मशहूर ऐं सीनियर अदाकार मथन चक्रवर्ती पहिरियों भेरो पंहिंजी ज़िंदगीअ जे ॾुखियाई वक़्त जो राज़ वाइको करे मदाहनि खे हैरान करे छॾियो आहे। अदाकार खे स्क्रीन ते ॾिसंदे कंहिंखे उहो ख़्याल ई न आयो हूंदो त हुन बि ॿियनि शख़्सियतुनि जियां पंहिंजी फिल्म कैरियर में ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदे कामयाबियूं हासिल कयूं। 80 ऐं 90 जे ॾहाके जे मशहूर एक्शन ऐं रोमानवी अदाकार मथन चक्रवर्ती ताज़ो हिकु इंटरव्यू में इंकशाफ कयो त हिन फिल्म कैरियर जी शुरूआत दौरान नाकामियुनि खां तंग अची केतिरा ई भेरा पंहिंजी ज़िंदगी खे ख़त्म करण जो सोचियो। संदसि चवण हो त मां अक्सर उन्हनि ॾुखियाईनि जो ज़िक्र न कंदो आहियां। पंहिंजो मक़सदु हासिल न करण ऐं लाॻीतो नाकामी जे करे केतिरा ई भेरा आपघात जो सोचियो। हुन वधीक चयो त पंहिंजी नाकामी ते शिकस्त बदिरां हिम्मत ऐं हौसले खे क़ाइमु रखणु घुर्जे, सूरत-हाल खे मुंहुं ॾियणु घुर्जे, छो त ज़िंदगी में ॾुखियाइयूं ऐं कामयाबियूं जा पत्थर आहिनि। माज़ी जो मशहूर अदाकार मथन चक्रवर्ती हिन वक़्तु पंहिंजे बंगाली फिल्म जी शूटिंग में रुधल आहे। मथन 72 साल जी ॼमार माणी आहे ऐं हेल ताईं 370 फिल्मुनि में काम करे चुको आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk